अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गज़ाला अबलो सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। नौजवाननि लाइ ख़ुशख़बरी, सिंध हुकूमत IBA टेस्ट में 40 मार्कूं खणंदड़ उम्मीदवारनि खे नौकरियूं ॾियण जो ऐलान करे छॾियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त 40 मार्कुनि खां घटि वारनि उम्मीदवारनि खे ट्रेनिंग ॾियण खां पोइ ॿीहर टेस्ट वरिती वेंदी। हिकु महीने खां पोइ IBA ॿीहर टेस्ट वठी पास थियण जी सूरत में उम्मीदवारनि खे नौकरियूं ॾिनियूं वञनि। हार्ड एरिया में 40 मार्कुनि वारनि खे पास करे सघिजे थो त ॿियनि इलाइक़नि वारनि खे बि पास करे सघिजे थो। IBA टेस्ट तहत मेरिट जी बुनियादनि ते उस्तादनि खे मुक़ररु कयो वियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत नेब चेयरमैन जस्टिस रिटायर्ड जावेद इक़बाल खे हटाइण जो फ़ैसिलो करे वरितो। ज़रियनि मूजिबि नेब तरमीमी ऑर्डिनेंस जो मुदो 2 जून ते ख़त्म थी रहियो आहे ऐं जॾहिं ऑर्डिनेंस ख़त्म थींदो त मौजूदा नेब चेयरमैन पंहिंजे उहिदे ते बरक़रार न रही सघंदो। नेब तरमीमी ऑर्डिनेंस में मौजूदा चेयरमैन खे ईंदड़ चेयरमैन जी मुक़ररी ताईं कमु जारी रखण जी शिक शामिल कई हुई ऐं जावेद इक़बाल आर्ज़ी इंतिज़ामनि तहत हिन वक़्तु नेब चेयरमैन तौरु कमु करे रहियो आहे। सिंध में दहशतगर्दी जा 11 वाक़िया थिया, जिन में 7 ॼणा शहीद ऐं 32 ॼणा ज़ख़्मी थिया। कंहिं बि सूरत में सिंध खे 2013 वारी सूरतयाल ॾांहुं वठी वञण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। दहशतगर्दी जा वाक़िया कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कया वेंदा। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं, ॿिनि चइनि वाक़ियनि सां घबराइण वारा नाहियूं। दहशतगर्दनि खे अंजाम ते पहुचाए वेंदो। दहशतगर्दनि जो को बि मज़हब नाहे हूंदो। कराची यूनिवर्सिटी बम धमाके जी ज़िम्मेवारी पाबंदी मढ़ियल तंज़ीम बलोच लिबरेशन आर्मी ऐं सदर धमाके जी ज़िम्मेवारी सिंध लिबरेशन आर्मी क़बूल कई। बोल्टन मार्केट जी जांच में अॻभराई थी आहे, पर फ़िलहाल कुझु नथो ॿुधाए सघिजे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सिंध में पाणी खोट जो ज़िम्मेवार इरसा खे करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त सिंध में पाणी जी खोट 91% ताईं पहुची चुकी आहे। हू सुभाणे वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ सां मुलाक़ात करे पाणी जो मसइलो उथारींदो। असांखे पंजाब मां शिकायत नाहे। इरसा वफ़ाक़ जो इदारो आहे, उनखे पाबंद बणाए वञे। तरबेला डैम में 89,800 क्यूसेक पाणी मौजूदु आहे। हुन सां तरबेला मां पंजाब 30,000 क्यूसेक पाणी खणी रहियो आहे। तोनसा मां 60 खां 65,000 क्यूसेक पाणी छॾियो पियो वञे, जेको असां वटि घटि पहुचे थो। ऐं सुप्रीम कोर्ट आइन जे आर्टिकल 63A जी तशरीह बाबति सदारती रेफरेंस ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। फ़ैसिलो कुझु देरि में ॿुधायो वेंदो। चीफ जस्टिस उमर अता बिंदियाल रिमार्क्स ॾिना आहिनि त सदारती रेफरेंस ते काफ़ी ॿुधणियूं थी चुकियूं आहिनि। मार्च में सदारती रेफरेंस आयो हो। टेक्निकी मामलनि ते ज़ोर न विझो। 1.5 महीने खां पोइ केस ॿुधी रहिया आहियूं। मामिलो काफ़ी अॻिते निकिरी चुको आहे।